ज़रूरु टियों ॾींहं छोकिरो गुम थियो आहे न कल्ह खाटी आई न अॼु खाटी आई आहे अॼु हिकु किरियो आहे सुभाणे असां 4 ॿिया किरंदा केरु असांजो वॾो ज़िम्मेवार आहे। आज बिल्कुल असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं शहीद अलाबाई सुमरो कॉलोनी में। शहीद अलाबाई सुमरो कॉलोनी जो रवासी मासूम नीगर आहे मनसब अली बुढ़ो जेको 2 ॾींहं अॻु मुबैना तौर ते गुम थी वियो हो। जंहिं वारसनि पारां मुख़्तलिफ़ शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हुनजी ॻोल्हा बि कई वई पर मासूम ॿार जो पतो न पइजी सघियो। अॼु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे त मासूम ॿार जेको लाश आहे उहो खुलियल गटर में नाली में हथायो आहे। उन खां पोइ जेको आहे वारसनि पारां लाश कढाए घर पहुता आहिनि। हींअर घर में जेकी सूरत आहे कुरामर सूरत लाइ केतिरा ई जेका बुढ़ा बिरादर जा माण्हू जेका हिते पहुता आहिनि। असां कोशिशि कंदासीं इन जे वारस सां ॻाल्हि ॿोल करण जी त हीअ छा म्यूनिसिपल कमेटी जे अमले जी गफ़लत आहे या जेको मासूम ॿार जेको लाश आहे उहो घणनि ॾींहंनि खां पोइ मिलियो आहे ऐं जेको आहे वधीक उन अच्छा घणा ॾींहं थिया गुम थी वियो? 12 थी तो ॿियो ॾींहुं अथसि। अच्छा अच्छा तव्हां ॻोल्हा कई हूंदी मुख़्तलिफ़? हा ॻोल्हा घणी कई। हा ॻोल्हा घणी कई। मिलियो किथे बि न न काथे बंदि। अच्छा पोइ तव्हां अॼु कीअं ख़बर पई त इहो पंहिंजो लाश हिते मिलियो? अॼु 10 मिलियो साईं जो घोंसपत जो ओॾे यार साईं अहमद अली शाह उन जो तव्हांजो पाणी में आहे। असां इन करे चयोसीं खेॾे हिते पियो असां अॻ में जांच हिते कयूं पोइ हिते खोटवाई कराईसीं हितां लॻियो आहे। अच्छा अच्छा हीअ गफ़लत आहे खुलियल नालियूं खुलियल पियूं आहिनि म्यूनिसिपल कमेटी हा सॼा घटि खुलिया आहिनि मथां छत वत न आहे नाली ओड़ो न आहे कमु थियल। बसि हाणे असां जेकॾहिं छा कयूं जेकॾहिं इहो नाली खुलियल न हुजे या गटर खुलियल न न हुजे हुजे त इहा शइ न थिए हाणे गफ़लत आहे न गफ़लत आहे बिल्कुलु गफ़लत आहे ई त आहे। मासूम तव्हांजो गुलनि जो ॿारड़ो हा उहो त हाणे असां सम्झूं था छा कंदो हाणे का कार्रवाई कंदो उन ख़िलाफ़ न हली आहे? अलाह भलाई कंदो ॾिसूं था पाण वॾा गजनि पंहिंजो टियों ॾींहुं राति जो 8 बजे गुम थी वियो। असां पंहिंजी हद जा हर तरीक़े सां ॻोल्हा कईसीं हर तरीक़े सां आख़िर अंत असां सैयद मुर्शिद ॾे वियासीं। अॼु वियासीं पंहिंजे सैयद ॾे उन असांखे ॿुधायो त बाबा तव्हांजो छोकिरो पंहिंजे पाणी में आहे किथे बि तव्हां ॻोल्हा कयो हुते इलाइक़े में। असांजो जिते शक हुयो उते वञी नाली खोटरा कराईसीं उते वञी असांखे छोकिरो मिलियो आहे। अच्छा तव्हांजे घर जे भरिसां ई जेको आहे नालो आहे घिटी जे मुंहं में ई नालो आहे क़दीमी नालो आहे पुराणो ऐं उन्हनि जा जेके अॻुवाट सभु खुलिया पिया आहिनि मथां ढक चापड़ सभु खुलिया पिया आहिनि। ऐं 3 ॾींहं राति जो छोकिरो किरियो आहे ॻोल्हा हले थी न कल्ह खाटी आई आहे न अॼु आई आहे। असां पंहिंजे तहत पाण ॻोल्ही आहे टाउन अमलो ठुलो छा करे थो इंतज़ामिया गफ़लत आहे या इंतिज़ामिया गफ़लत लोड़ियूं था न ड्यूटी करनि था नालो नालो जेकर बंदि थियल बंदि हुजे छो लोड़ियूं आहे। ज़रूरु 3 ॾींहं छोकिरो गुम थियो आहे न कल्ह खाटी आई न अॼु खाटी आई आहे अॼु हिकु किरियो आहे सुभाणे असां 4 ॿिया किरंदा केरु असांजो वॾो ज़िम्मेवार आहे। अच्छा तव्हां मासूम ॿार खे ॻोल्हा बि कई हूंदी तव्हांजे दिलि असर मिली वेंदो? साईं कल्ह राति 3 ॾींहं राति कल्ह राति निंड न कई आहे काशे पेट में न आहे ॻोल्हे ॻोल्हे परेशान थियूं अॼु हे विया सुभाणे ॿिया वञनि कंहिंको असां कंहिंको जवाबु ॾिए हाणे कंहिंको पुछूं। अच्छा सॼी नाली खुलियल आहे? सॼी नाली खुलियल आहे पर क़दीमी नाली आहे पुराणी उनखे खाटी बि न आहे जॾहिं असां पंहिंजे तहत पाण ॻोल्हियो आहे। चापड़ो वापड़ो न आहे कुझु बि न आहे। तव्हां हलो तव्हांखे ॾेखारियूं केतिरी गफ़लत आहे इंतज़ामिया जी? साईं 100 गफ़लत इंतज़ामिया लोड़ी आहे न अगरि ठीकु आहे असांखे उन राति न मिलियो आहे ॿिए ॾींहुं तव्हां खाटी त ॾियो न तव्हांजी नाली आहे तव्हांजी ड्यूटी आहे सुबुह जो हर तरीक़े सां ॾींदा न 3 ॾींहं आई आहे न कल्ह आई न अॼु आई आहे छा त असां पंहिंजे तहत पाण ॻोल्हियो आहे अॼु। हाणे छा उन ख़िलाफ़ कार्रवाई कंदो छा कंदो? कार्रवाई टीम वॾा हाल फ़िलहाल ॾिसूं था हाल फ़िलहाल ताज़ो असांखे मिलियो अलाह मालिक आहे अॼु हे वियो सुभाणे शायदि ॿियो वेंदो टाउन जे ख़िलाफ़। जेकॾहिं इहो गटरो खुलियल न हुजे हा चापड़ो हुजे हा त मासूम ॿारड़ो न वञे न साईं। हर को बचनि वारो आहे हुनखे असांजे बचनि ते अहसास ई न आहे न। पंहिंजा बचा ऐसे ने मंगलनि में आई वठनि असांजे बचनि ते अहसास ई न आहे छो असांजा बचा इंसान न आहिनि। सही नाली त आहे इहा ज़ाहिर ॻाल्हि आहे नाला खुलिया पिया आहिनि मथां ढक कोन्हे हुनखे केरु चए हुनखे सम्झ ॾींदो असांजे पंहिंजे खुद जी गवर्नमेंट खे लोकल गवर्नमेंट खे असां वरी बि हुनखे अपील कंदासीं त ॿीहर को नुक़सानु न थिए कंहिंजी मासूम गुलनि जहिड़ी जान न वञे। असां चेयरमैन साहिब खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे इहे पंहिंजा नाला ढकराए त जीअं ॿीहर को नुक़सानु न थिए अहिड़ो। अच्छा ॿार जेको लाश मिलियो उहो किथां मिलियो हुयो? उहो इन हुंडा जे साम्हूं ई जेको हुंडा मिस्त्री आहे मोटरसाइकिलनि वारो ऐं भंगर जो होटल उन जे ओरे हुते विच में हुते बाक़ाइदा न सिर्फ़ु उहे ढकियल आहिनि जेके दुकाननि जो अॻा बाक़ी जेके नाला आहिनि उहे उघाड़ा आहिनि ख़ाली। अच्छा जेकॾहिं नाला ढकियल हुजनि शायदि नुक़सानु न थी सघे हा गुलनि जहिड़ा ॿार बची वञनि बिल्कुलु बची वञे। म्यूनिसिपल इंतज़ामिया जी कहिड़ी नाहेली ते ॻाल्हि कजे हर साल असांखे लाश मिलंदो आहे कॾहिं जेको आहे सो मासूम ॿारनि जा लाश मिलंदा आहिनि। 1.5 साल अॻु में जेको आहे सो मासूम न्याणी जेका आहे कुरैशी गटर में फौत थी वई। अॼु ही जेको आहे सो मासूम मनसब बुढ़ो फौत थी वियो आहे। इंतज़ामिया जी इंतिहाई लापरवाही आहे गफ़लत आहे जंहिंजे करे असां मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़नि जा लाशा खणूं था। सो
असां जेको आहे सो सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जी करप्शन ते कहिड़ा नाव खणूं। मासूम नीगर मनसब अली बुरड़े जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणु आहे त म्यूनिसिपल इंतिज़ाम जी खुलियल नाली आहे, जेको नाला आहिनि उनजे मथां चापड़ न आहिनि, जंहिं करे मासूम ॿारड़ो जेको आहे रांदि करे रहियो त उते जेको आहे उहो किरी उन में ॿुड़ी फोत थी वियो आहे। 2 ॾींहं गुज़री चुका, उन खां पोइ जेको आहे असां पाण जेको आहे खोटाए करे मासूम ॿार जो लाश कढियो आहे, जेके इंतिज़ाम जे मुकमल तौर ते ना हली आहे। उनजो चवणु आहे त जेकॾहिं चापड़ पयल हुजे त मासूम गुलनि जो ॿार जी जेकी हयाती आहे उहो बची वञे हा। पर इंतिज़ामिया पारां उन शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके खुलियल गटर आहिनि या वॾा नाला आहिनि उनखे चापड़ न ॾिना विया आहिनि, जंहिं करे मासूम ॿारनि जूं हयातियूं उहे दात लॻाइनि। अॼु जेको आहे मासूम ॿार जी हयाती आहे उहा पंहिंजो हयाती विञाए वेठो आहे, उनजे घर में हींअर कोरामर सूरत आहे। उनजो मुतालबो आहे त इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु जेको आहे कार्रवाई कई वञे ऐं असांजे मासूम गुलनि जहिड़े ॿार जो जेको खून थियो आहे उन सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन हकीम ताहिर सां गॾु हफ़ीज़ सुमरो, टाइम न्यूज़, थुल।